नाज़रीन, ही आहे गाजी खुआड़ थाणो जेको 1995 में थाणो ठहियो। हुनखे जेको आहे सो थाणे जो दर्जो ॾिनो वियो, जॾहिं त उन खां अॻु में गाजी खुआड़ में चौकियूं हूंदी हुई। जॾहिं त हिन थाणे जी हीअ हालत आहे, तव्हां ॾिसो थाणो मुकमल तौर ते तबाह लॻो पियो आहे। जॾहिं त गाजी खुआड़ जो जेको थाणो आहे उहो एस एच ओ हाउस उहो पिणु तबाह आहे। जॾहिं त एस एच ओ ऑफिस जी पिणु उहा तबाह आहे। जॾहिं त जेके लाकअप आहे उहा तबाह आहे। ऑपरेटर रूम माल खानो आहे ॿियो जेको आहे सो मुकमल तौर ते तबाह लॻो पियो आहे। जॾहिं त मजबूरी सबबु जेको आहे सो थाणे जी नफ़री जेका 33 जवाननि ते मुश्तमिल आहे उहा पिणु मजबूरी सबबु क्वार्टरनि में रहे थी। जॾहिं त जेको आहे को क़ैदी वठी था अचनि उहो पिणु जेको आहे सो उन जे माना चावड़ी कोन्हे का जंहिंमें उनखे रहाइनि। इहा हालत आहे। जॾहिं त हे थाणो मुकमल तौर ते तबाह हुजण सबबु केतिरा ई वरिया हिन खे गुज़रिया आहिनि, पर हिन जी का बि मरमत नाहे थी, जंहिंजे करे हितां जा जवान पुलिस जवान त परेशान आहिनि, पर जेके हिते ॿधिजी अचनि था क़ैदी उहे पिणु सख़्तु परेशान आहिनि। ऐं जॾहिं त नफ़री पिणु जेको आहे सो उहा पिणु ख़ुदि परेशान आहे। जॾहिं त हीउ थाणो न ठहण करे हितां जेके चौधी वारी बि हिन थाणे खे कोन्हे, जंहिंजे करे हिते जेको आहे सो ॿिए रोलू जानवर जेके आहिनि उहे पिणु जेको आहे सो खाए पवनि था। घरू वज़ीर खे IG सिंध खे घुरिजे त जल्द खां जल्द ई जेके सो थाणे जी मरमत कराए हिन जी बिल्डिंग ॾिनी वञे, त जीअं हितां जा जवान जेको आहे सो सुठे नमूने रही सघनि। रिपोर्टर सफ़दर चनो, डिजिटल कोशिश, गाजी खुआड़।